अवां खबर शेयर कंदासीं। सूबाई इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण वर्ल्ड बैंक जे नुमाइंदनि सां BRT ब्लू लाइन मंसूबे बाबति इजलास कयो आहे। अवां खे ॿुधायूं पिया BRT येलो लाइन मंसूबे बाबति अहम इजलास कयो वियो आहे। सूबाई वज़ीर जी तजवीज़ ते वर्ल्ड बैंक जे नुमाइंदनि BRT येलो लाइन रूट जी गॾियल सर्वे ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। इजलास में ॿुधायो वियो त BRT येलो लाइन ते $438 मिलियन जी लागत ईंदी। मंसूबे तहत दाऊद चोरंगीअ खां नुमाइश चोरंगीअ ताईं 21 किलोमीटर कॉरिडोर तामीर कयो वेंदो। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे। अवां खे ॿुधायूं पिया इजलास में सूबाई ट्रांसपोर्ट वारे वज़ीर पारां वर्ल्ड बैंक जे वफ़द खे कराची में 300 इलेक्ट्रॉनिक बसूं आणण जी बि आछ कई वई। शर्जील इनाम मेमण जो इहो बि चवणु आहे त सिंध हुकूमत सूबे जे पब्लिक ट्रांसपोर्ट सिस्टम खे बहितर बनाइण लाइ कोशिशूं करे रही आहे। आलमी सीड़पकारनि लाइ ट्रांसपोर्ट जे शोबे में शानदार मौक़िया मौजूद आहिनि। शर्जील इनाम मेमण जो इहो बि चवणु आहे। शर्जील इनाम मेमण इहो बि चयो त सिंध हुकूमत कराची ऐं सखर विच में बुलेट ट्रेन ठाहिण जी बि रिथाबंदी करे रही आहे। कराची सखर बहितरीन बुलेट ट्रेन रूट आहे जंहिं ते सीड़पकारनि लाइ बहितरीन मौक़िया मौजूद आहिनि। सूबाई इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण वर्ल्ड बैंक जे नुमाइंदनि सां BRT येलो लाइन मंसूबे बाबति अहम इजलास थियो आहे।